दरगाह शरीफ छुट्टो आमरानी साईं सेवण शरीफ। ही कदीमी दरगाहूं आहिनि हक़ मौजूद। इन ते कलमात लिखियल आहिनि फारसी में। ही छुटे आमरानी साईं ते मस्जिद आहे जंहिंमें 3 फारसी पत्थर लॻल आहिनि, पर चुन सां हिननि खे ढके छॾियो आहे। उन ते बि हिननि ते शेर आहिनि लिखियल। ही मिटीअ जी आहे, हींअर आहे ढही वई। आहे पुरानी मिट्टी जी, थधी आहे माशाल्लाह, वॾी बि अथसि नई बेकरी। छुट्टो आमरानी साईं तारीख़ तुफ़तुल कराम में साईं जो ज़िक्र मिले थो। लालटेन साईं जी ते लॻल आहे। दरगाह मखदूम छुट्टो आमरानी साईं। मखदूम असदुल्ला बूबकाई साईं जी लिखियल तहरीर आहे। फारसी जो हिकिड़ो शेर बि आहे। अखर पढ़ अलिफ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदर खणी उजार पना पढ़ंदे केतिरा। सिर्फ लेडीज के लिए साईं जो ही आहे मज़ार। ही सरकार जिन जी आहे मज़ार, ही संदन हमशीरा जी आहे। हक़ जी साईं या अली मदद, हक़ मौजूद सरकार या अली मदद। दरगाह सैयद मखदूम छुट्टो आमरानी। ही कदीमी रोज़वा कलंदर साईं वारे दौर जो सागवान जो कटेड़ो आहे साईं जो ठहियल। शायदि हिनखे ॾियारी वारी बि लॻल हूंदी पहिरीं, वठी वई आहे सागवान जो। लाइट कोन हिते हूंदे बि थधो आहे माशाल्लाह। हक़ मौजूद। हाँ दरगाह छुट्टो आमरानी साईं सेवण शरीफ। हक़ साईं खे मच्छी मानी वारो पीर बि सॾींदा आहिनि। सरकार जिन जो रोज़ो मुबारक। कामिल वली ओलिया जा पीर हक़ मौजूद, हक़ मौजूद, हक़ मौजूद, मुंहिंजा महबूब हक़ मौजूद। लूण पाक रखियल आहे जेको माण्हुनि जे लाइ नज़र। सलाम साइण या अली मदद, सलाम साइण या अली मदद। साइण संदन हमशीरा जी तुरबत आहे अंदर हिन पर्दे जे बैक साइड ते। ही साईं जो सहन आहे। ही बि क़दीम पत्थर आहिनि रखियल। नाम
मरहूम बख्तावर। ही पढ़ण में थोरो घणो अचे पियो। मथां कलमो पाक लिखियल अथसि। हीअ आहे की औरत ई क़बर जो पत्थर। हिन जो नालो पढ़ण में न पियो अचे, पर आहे के मर्द जो। साईं जूं मटियूं आहिनि, ही फुकरा दरवेश आहिनि, या अली मदद तक मौजूद।